वीडियो में गाल कंदासीं सिंध जा ॿ वॾा फ़नकार। हिकु औरत फ़नकार हुई जंहिंखे कोयल ज़बान जी टाइटल बि मिलियल हुई ऐं हिकु गुलूकार मर्द फ़नकार हुयो जंहिंखे जलाल चांडे जो बब्बर शेर जो ख़िताब मिलियल हुयो, जेको सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो। इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जी अॼु पाण में मुक़ाबिलो भेटींदासीं त ॿिन्हिनि फ़नकारनि जा सिंध में केस्टूं घणियूं रिलीज़ थियल हुयूं ऐं ॿिन्हिनि फ़नकारनि खे सिंध में केतिरा माण्हू चाहींदा हुया ऐं उन खां अलावा इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जूं क़बरूं किथे आहिनि हिन वक़्तु ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि जी वरसी थींदी आहे ऐं उन वरसीअ में केतिरा माण्हू शरीक थींदा आहिनि। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कजो। तो दोस्तों सब का पहिरीं फौदिया सूमरे जी ॻाल्हि कयूं त फौदिया सूमरो हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ रखंदी हुई ऐं फौदिया सूमरे जी जेका वफ़ात थी उहा 2002 में थी ऐं उन जा वफ़ात जा जेके सबब आहिनि उहा गुर्दनि जी बीमारी हुई जेका फौदिया सूमरे खे लाहिक़ हुई ऐं फौदिया सूमरो हिकु बहितरीनु सिंध जी कोयल ज़बान आवाज़ तमामु बहितरीनु हुयो फौदिया सूमरे जो। उन जी जेका बि एल्बम सिंध में रिलीज़ थींदी हुई उहा हथों हथ माण्हू खपी वेंदी हुई, माण्हू वठी वेंदा हुया ऐं फौदिया सूमरे जा सभई एल्बम ख़ासि करे तमामु घणी सिंध में शोहरत ऐं इज़त ऐं मक़बूल थी। फौदिया सूमरो तमामु घटि अरसे में ऐं फौदिया सूमरे पंहिंजी स्टार्ट लाॾनि ऐं सेरनि खां चवणु स्टार्ट कयो, पोइ आहिस्ता आहिस्ता शादीनारी महफ़िलनि में, पोइ जेको आहे सो केस्ट कंपनी वारनि फौदिया सूमरे जा केस्ट रिलीज़ कया, पोइ झंग झर में, खीरथर में ऐं काछे में, पोइ माण्हुनि फौदिया सूमरे फौदिया सूमरो पोइ मक़बूल थी तमामु घणी सिंध में। जलाल चांडे जो बि इहा ई सूरत हाल हुई। जलाल चांडे यकतारे चपड़ीअ खे पहिरीं दरगाहनि ते वॼायो ऐं नंढा वंढा महफ़िल जेके ते वॼाए करे ऐं उते ई जेको आहे सो पंहिंजा कलाम ॻाईंदो हुयो। लेकिन हिकिड़े ॾींहुं जलाल चांडे खे हिकिड़ो दोस्त मिलियो जंहिं जलाल चांडे खे मशवरो ॾिनो त हैदराबाद तव्हां जेको आहे सो रेडियो पाकिस्तान ते वञो, उते तव्हां पंहिंजो कलाम ॻायो, तव्हांजो आवाज़ु बहितरीनु आहे ऐं तव्हां भला फ़नकार आहियो, उमेदु आहे त तव्हां जेको आहे सो कामयाबु थी वेंदव। पोइ जलाल चांडे उन जो चवणु कयो, पोइ वञी हैदराबाद PTV ते जेको आहे सो रेडियो पाकिस्तान ते पंहिंजो पहिरियों कलाम रिलीज़ कयो। पोइ उन पहिरें कलाम खे तमामु घणी सिंध में मक़बूलियत मिली ऐं माण्हुनि तमामु घणो उन कलाम खे पसंदि कयो। पोइ जलाल चांडियो माण्हुनि जे नज़रनि में बि अची वियो ऐं पोइ जलाल चांडे खे केस्ट कंपनी वारा बि ॻोल्हण स्टार्ट कया। पोइ त जलाल चांडियो बुलंदियुनि जी तरफ़ गामज़ंद हुयो ऐं पोइ जलाल चांडे जा हज़ारे एल्बम सिंध में रिलीज़ थिया ऐं हज़ारे शादियुनि जा महफ़िल जलाल चांडे ॻाया ऐं जलाल चांडियो पंहिंजो वक़्तु ॻाईंदो हुयो, भाग ॻाईंदो हुयो। जलाल चांडे यकतारे चपड़ीअ खे अहिड़े तरीक़े सां ॻायो जो उर्दू फ़नकार सिंध मां भॼी त विया, लेकिन जलाल चांडे जी मुख़्तलिफ़ PTV जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंटरव्यूनि में जलाल चांडे जी नेकी बि उन्हनि फ़नकारनि कई त जलाल चांडियो वाक़ई सिंध जो हिकु भलो फ़नकार आहे ऐं तमामु बहितरीनु उन जी आवाज़ु आहे ऐं तमामु घणो सिंध में माण्हू जलाल चांडे खे ॿुधनि था। त वॾी महिरबानी। वीडियो